वहशी दरिंदे इंसान एक गरीब जी सिसी लाए छड़ी है। हुन खां इहो पतो पियो असांखे त हू हिकिड़ो गरीब खे वॾे रे चवण ते गाह करण वियो ख़ाली 2 बकरियुनि जे लाइ। हुनजी इहा ख़बर पई आहे त हुनखे अरब हिकु जेको ताज़ो सऊदी मां आयल आहे हुनजी माना सिसी लाहे छॾी आहे बिल्कुलु। नाज़रीन वधीक हाणे आउं पंहिंजे रिपोर्टर टीलूमल खां पुछां थो त छा सूरत हाल आहे ऐं छा इन जे अॻिते कहिड़ा इन जा असरात निकिरंदा। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां हींअर बीठो आहियां बकरा मंडीअ में, जंहिंमें मूंखे ताज़ा ख़बर मिली आहे त शहमीर गिर मां हिकु गरीब खे हाजी अरब आहे, उनखे वॾो दहशतगर्द मतिलबु उनखे छा नालो क़त्ल कयो वियो आहे। अच्छा टीलूमल साहब, आउं तव्हांखे इहो पुछणु चाहियां थो त तव्हां हींअर कहिड़ी जॻह ते तव्हां बीठा आहियो? बकरा मंडी में बीठो आहियां ऐं बकरा मंडी ॾाढा रोड ब्लॉक लॻा पिया आहिनि, ॾाढो फेरिंग हले पई थी ॿुधे ऐं ॾाढो माण्हू ख़तरे में लॻा पिया आहिनि ऐं कोशिशि कंदा त हुकूमत खे बि इतलाह ॾिनो वियो आहे त ताकी उन्हनि खे कुझु अॻिते हटायो वञे। अच्छा टीलूमल साहब, इन जा कुझु के असरात एहतिजाज वग़ैरह थिया आहिनि या सिर्फ़ ॻाल्हियूं आहिनि हिन जूं? बिल्कुलु एहतिजाज थिया आहिनि, ॾाढो रोड ब्लॉक थी विया आहिनि ऐं माण्हू ॿार घर खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि ऐं जल्दी ऐं वॾो ख़तरा थिए। पुलिस बि वॾी कोशिशि करे रही आहे इन्हनि खे हटाइण लाइ। अच्छा नाज़रीन, हाणे हे जीअं तव्हां असांजे रिपोर्टर टीलूमल साहब जो जेको ज़िली रिपोर्टर आहे असांजो ऐं इन जी तव्हां हींअर ख़बर ॿुधी। नाज़रीन हींअर वधीक हाणे तव्हांखे असां ॿुधायूं था अपडेट त छा सूरत हाल आहे, छा इहे कंहिं वॾेरे जा कम आहिनि, कंहिं दरिंदे इंसान जा कम आहिनि। हू बि इन ॿिनि ॼणनि जो वॾेरनि जो टकराव हलंदड़ आहे। हिकु वॾेरो सिकंदर अली खान आहे ऐं ॿियो वॾेरो सदाम खान आहे। जीअं त हे जेको माण्हू मरी वियो आहे इहो आहे वॾेरे सिकंदर जो। हाणे नाज़रीन इहो असांजो रिपोर्ट हाणे वधीक जेका असांखे अपडेट मिलंदी उहा असां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। तव्हां असां सां गॾु रहिजो। KTN न्यूज़ जो साथ ऐं तव्हांजो साथ हमेशह रहंदो असां सां गॾु। वधीक नाज़रीन दुबारा ॿीहर तव्हां सां राब्तो कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। डॉक्टर आहे कि था जे डॉक्टर ही कोने बसाणी खणो साले पीर फकीरा उते गाली दरगाह ते ॾिसूं मन को शफा मिले न हो हे हो झूठे ये वादे, झूठी थी कसमें, मुझको नहीं था ये पता। सच कह रहा हूँ ये भी न जानो, मुझसे हुई है क्या खता। मन में मिलन की आस लगी है, होठों पे मेरे है दुआ। यार कैसे तुझको मैं भुलाऊं, जख्म दिल का कैसे मैं दिखाऊं। यार कैसे तुझको मैं भुलाऊं, जख्म दिल का कैसे मैं दिखाऊं। कोई जोर मेरा अब चले ना, क्या है बेबसी में क्या बताऊं।
घटा। तूने मेरे दिल का शीशा तोड़ा, बीच रास्ते में मुझको छोड़ा। तूने मेरे दिल का शीशा तोड़ा, बीच रास्ते में मुझको छोड़ा। ओ मैंने तुझसे मांगी जो हंसी तो आंसुओं से नाता मेरा जोड़ा। आंसुओं से नाता मेरा जोड़ा। आंसुओं से नाता मेरा जोड़ा। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम का बोदा सऊदी ने पैसा गाया के सपन पाने जे माने नहीं असल गा साईं भाजी किते कोई छरियो हमारा साथ ऐसे तो बोताल अच्छे तो को फैसलो क्यों छागा जाओ फोन पे कोने केवा साने अचूं ओडी मलाई बस बोताल गलती थी वही हाणी इने के पट्टी कला कराई हाणी अज वरी नहीं करायूं से ना बी डॉक्टर गलाया हां डॉक्टर गला हमरा तो वने हेलो आवाज डॉक्टर आहे हाँ तकड़ मठी जी रे मरीज पियो आहे रे हाँ रे मुआरे बाग मठी जी तकड़ में हाँ हाँ तकड़ बस जितरो जल्दी सी जड़ी तकड़ बस रग साथे पहुंची जसे हाँ हल ठीक है बचो लगे अरे कोई नहीं समझी बस डॉक्टर तू इलाज करी तो जाता है हमरा बेइज्जती नो करी जो हमरा खणो मोल गारंटी आमे तो गारंटी आ 2008 मामा तां के टाप करिन मोचड़ा फिटी करे खाइंदे यार भर ने तकड़म दिसी से बाबा आए कुत्ते बजवाने था क्या इन के दिसी से चेतरा करे जेतरा पे था चे उतरा दीदासी ठीक है डॉक्टर छाप करे साईगा मानु ठीक सामान रे बाबा ठीक ने बता छातो ते मरीज अच्छा छाटू बचे लगे था से ए किथा दी के मशीना ada ini ada. Masa ini yo.
इन्हें घूमे टिकी खाला सुबह शाम है जो फटा उगी आगे बड़े हां वने उते ठरे खाए खायो तो सही थी तो सपा आधा माठी डालो तो बारो जके हमरा ताकती है कारी ए खा ए चेक करे लत्यो तो डंटो डरा जैसा बस ने पी खटा
लगो पियो हमरा जो तव्हांखे अटो बाजरी जेको खपे चांवर खपनि जेको खपे तव्हां हुकुम कयो तारा एॾी का बि ॻाल्हि आहे असां इहे सभु कुझु खाईंदा आहियूं पाण त असांखे हमरा ठीकु खपे अरे लिखे मेरो राय तुझा हाणे मां वञा थो डॉक्टर अञा होश न आयो अथसि न मां वञा थो डॉक्टर वॾे डॉक्टर खे थोरो हो त अलाए कहिड़ो डॉक्टर रहंदो पादर हणी हुनखे मां वञा थो डॉक्टर खे ॾिसण तव्हां हिन जो ख़्यालु कजो हा वॾा तूं भला हलो घर मां अॼु जो ख़्यालु कयां थो हा हला थो अचिजां फ्रूट वठी अची अकेला मां भला फ्रूट वठी असां वञो तव्हां वकार तूं वञ हुन वॾे जेको बाग आहे न हा हुनजो अरब उनखे वञी शादीअ जो सॾु ॾेई आओ अञा खां ठा हुआ हाणे शादीअ जो सॾु ॾेई अची त महिरबानी करे अच हई आ वञ अञा हुन ॾे हा वॾे ॾे वञ हथियार वठ वठी जे करे छा आहे त तूं बड़े कार गुडी गुडी देई दे हई आ शादीअ जे लाइ तयार रहंदा बिल्कुल शादीअ खां तयार वञा पोइ कढ ते धप वेड़िया तव्हां खां धको कजे वॾे भाउ खां वेरी गुड भला त कढणो आहे न कुइया पूछड़ी ॼणी आहे हाल ठीकु आहे तुंहिंजी त शादी न कराए न न मनन तुम्हारा चई बोलो धनी भगवा की शादी का हाणे हां हलूं चक्कर ॾेई करे बाग जो हां हां छोकिरो बि जेसि ताईं अचे
बता रहा है रेस सिकंदर खान हड नो थई भरती सिकंदर जा पुत्र माफ कयो मुखे मोकिलियो थई कंहिं जॻह मोकिलियो सिकंदर खान रेस सिकंदर खान जा चमचा मधो थी रेस सिकंदर खान जो चमचो वो असांखां डिघो आहे वरी सॾु ॼाणा काबू कान बता करो छोरा पर भाजन रेस सिकंदर खान जो चमचो हां वो सॾु ॼाणा साजो दे तो इहो मल थो पहिराए मोला के पेणे दो मोला खे थो पहिराए बता रहा था मदद के माज नो कफने पैसा दे ता कफण जा पैसा पोइ असांखे वठो मथां अजरक फसाए विझो अजरक फसाए हां असां अजरक मथां विझी ॾियोसि अच्छा त भात कोन खाइंदा से तो न खाईंदासीं से ढाबा देई तो मान बाइक का भात में कफन जाए तो पैसा कफन गणे 150 का खुटल भाई गण बाबा गण पैसा गण गणे 150 रुपया खुटल आने में गण बाबा पैसा गण पूरा होता रे ए ता घाए न मुके 2000 रुपया पूरा 2000 है उन जे कफन जा आने आई कांत पे जा अलग के मुखा वठ जा वाके भोतार वाके समझाई कांत पे जा अलग मुखा वठ जा वाके साईं पर मोकलाने काने का हलो ता भली थी छो तवा के सड कोन मिलियो है ना न भोतार है अले मत ता खाओ तो को होचे ता के शाम पसाला छेड़े करने जो रहे सिकंदर कांत सागा ला रहा है सड ला रहा है ऐसा खाने उन के कुकी दा हाथ में कोन हलो हलो दानो अचो अचो मुसा अंदर आ जा अचो जल्दी करो तो रेस सिकंदर अतियो गाला वड़ींदो है जल्दी करो सिकंदर जे विहांव ते आयो आहे हा सिकंदर अब्बास असांजा आया आहिनि दोस्त आहिनि सिकंदर जा हिते कम ते आया आहिनि हे वॾो आहे सिकंदर साहब जो पीउ आहे सॾु मिलियो आहे सिकंदर जो सिकंदर जो हा सो वञो था भत वठण भत वठण था वञो हा हा तूं सॾु भर शाम मां हुनखे लेटाईंदुसि न बाबा तूं सॾु भर तूं हल जान सॾु त हलो बाबा सॾु भरियो तव्हां कई बसि अरे मुच्छी ये था ॿुधां थो सदाम माण्हुनि खे धमकियूं थो ॾिए
बधाई हुई ते चाहे तो मां पे देगड़े आ रहा ने करी धमकी दी नहीं थई पाण देगड़े आ रहे ने वरे हम गाल कई हां हां ये सदाम झले भी दो सागे सोथो झले ने वो आले सदाम एडी डाढाई ते करे ने ता में घटताई आ ने इकड़ो सड भरे कोन वारी बेवारी धमकी बुधा जे ने देगड़ा ना आधा ते मोटी आन बटरे मोटा आदन उन जायदा मुर्स मानू ने एडा मुर्स मानू चाहिए बड़ा डाडा ने इन्हे जो बिलो हानी करणू पियो बटन डी ने जो बिलो करणू पियो तो ठीक आ जय चाचू ओडे मुके आर्यो थने के वडे रे हडडी आन हक्का या तन आधा अरे बाप तो है के असा काय कर सदा बने आठो का पास आयो तने हदारे ना जते मोर बडो कोटे के मोर बडो इसे ना छुती तो बने इसे सब करे हने बडो असा हो अदल परणायण वञूं था
अंधारा जी बता रहा ये क्या जीवित दिन আছে जगह कल छोकरो सॾो न खणी आयो हां हां रे सिकंदर चमचो ओ ई ने जी ॼणा था इने जंजावा हा ओ संग छा करण घुरजे अॼु ने ख़त्म करण घुर्जे हाजीअ खे मोकिलियोस हाजी ठीक है तू चक्कर ले अच हां ले चक्कर अवल त इने वनी मोहल्ले जी तंकू भजे त रेस सिकंदर खान ले खबर पई त सदाम खान रेस एतरो डाठो आ समझाई आग जो दिल में लगी है उसे दुनिया में लगा दूंगा मैं जो तेरी डोली उठी जमाने को जला दूंगा मैं अरे यार पिछा कर दो है हथियार चलाए वधिक आयो हथियार चलाए यहां से ओरे अल्पा दने कोरिया हां हला
जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए मरता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। आँखों से मेरी बहते हैं आंसू, जब याद आती है वो, जब याद आती है वो। कैसे बताऊं जाके मैं उसको, कितना सताती है वो, कितना सताती है वो। परेशान हूँ के मिलेगी मुझे वो कहाँ। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था। एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार हाँ बुधा मजदूरी तो वती असां अरपुर को पहुंचाए रहिया आहियूं त कब्रस्तान में दफनायो। अरे हे यार ब्रो हाँ साईं अल्लाह हिन मथो कुछ रोवंदव न। हाँ मूंखे पैसा पोइ ॾींदा नी अथव। ॾींदा हाँ अॻे बि मंगरियो मरियो अॻे रुपयो ॾियो कोन्हे न हुआ न उहे रहियल आहिनि। भाऊ 250 रुपया तारीख़ ॾींदासीं 12 ताणी। मुंहिंजा अरपड़ा बेख़बर छो मुएला पंजा ॿियो बि ॾींदा तेज़ रहो। अल्लाह मुंहिंजा बचड़ो आस्ते माछी न मारनी हल ॿियो ब्रो। अल्लाह मुंहिंजा बचो 100 रुपया देंगे ब्रो। आगे अरबी रो टिशमू लाए भाई टिशमू 100 ॿियो बि तेज़ रो अञा। अच्छा ना 200 रुपया ॾींदा। अल्लाह मुंहिंजा बचड़ो मरियो मजूरी ठही वई अॼु। अल्लाह मुंहिंजा बचड़ो अल्लाह मुंहिंजा मन इहो छा थिए तुंहिंजो भाउ अथई ए न मुंहिंजो भाउ मुनाफ़िक़ हिकिड़ो भाउ किथे अर्ध अल्लाह मुंहिंजा बचो
जो बुतारे मथे कोला खाइंदो जा अथरा भाई नहीं पहुंचो करियो अरे दे अरे जाक्सन वाला जाक्सन वाला वाला करे हेलो बोलते जा हेलो ले तुम जा ना बाबा हेलो हेलो कब्रिस्तान में रखो जा बीहो 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 जीअं त हींअर तव्हां इहा फिल्म ॾिठी खूनी आशिक़ ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे फिल्म पसंदि आई हूंदी ऐं मां चाहियां थो त जेकॾहिं तव्हांखे हीअ फिल्म पसंदि आई आहे त तव्हां वधीक राब्ते जे लाइ हिन नंबर ते जेको तव्हां स्क्रीन साम्हूं अचे इन ते राब्तो कंदा ऐं राब्तो लाज़मी कंदा त जीअं असांजे अदाकारनि जी हिननि जी हिमत अफ़ज़ाई थिए शुक्रिया ख़ुदा हाफ़िज़ हाणे भले वञो